राणीपुर हाइड्रो इलेक्ट्रिक सेंट्रल यूनियन जे अॻुवाणनि राणीपुर गंबट सोबेदेरो हंगोरजा जे समूरन सेप्को ऑफिसनि जे मुलाज़िमनि यूनियन चेयरमैन मक़सूद अहमद मल्ला जी अॻुवाणी में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सिंध टाइम्स टीवी चैनल सां ॻाल्हाईंदे चयो त सेप्को जे मुलाज़िमनि मोहम्मद याकूब खाड़ो, ग़ुलाम मोहम्मद अब्बासी, ग़ुलाम मुस्तफ़ा शेख, ग़ुलाम यासीन जोड़े ग़ुलाम मुस्तफ़ा लाड़िक, यार मोहम्मद मनोर हुसैन लुंड, जावेद हुसैन मोजाई ऐं ॿिनि यूनियन अॻुवाणनि मुतालबो कयो त कोरोना जहिड़े ख़ौफ़नाक वबाई सूरत हाल में बिजली जो कमु कंदड़ मुलाज़िमनि खे ईद जे मौक़े ते बोनस ॾिनो वञे। ईंदड़ बजट में समूरनि मुलाज़िमनि जी पघारनि में पेंशन में वाधारो कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।